अवां अपडेट करें पिया इस्लामाबाद में, जिथे सदर आसिफ अली ज़रदारी से KP जे गवर्नर फैसल करीम मुलाकात कई है। सदर आसिफ अली ज़रदारी पारां गवर्नर KP जो उहदो संभालण ते फैसल करीम कुंडी के वाधायूं ॾिनी वयूं। सदर आसिफ अली ज़रदारी पारां गवर्नर KP के अवामी मफ़ादनि जे लाइ कम करण जी हिदायत कई वई। अपडेट कयूं पिया सदर आसिफ अली ज़रदारी से KP जे गवर्नर फैसल करीम कुंडी मुलाकात कई है। इस्लामाबाद में खबर ॾिनी पिया मुलाकात के हवाले से सदर आसिफ अली ज़रदारी पारां गवर्नर KP जो उहदो संभालण ते फैसल करीम कुंडी के वाधायूं ॾिनी वयूं। सदर आसिफ अली ज़रदारी पारां गवर्नर KP के अवामी मफ़ादनि जे लाइ कम करण जी हिदायत कई वई। मुलाकात के हवाले से ॿुधायूं पिया सदर आसिफ अली ज़रदारी से KP जे गवर्नर मुलाकात कई है। फैसल करीम से मुलाकात थी है। सदर आसिफ अली ज़रदारी जी ॿुधायूं पिया सदर आसिफ अली ज़रदारी पारां गवर्नर KP के अवामी मफ़ादनि जे लाइ कम करण जी हिदायत कई वई। सदर आसिफ अली ज़रदारी पारां गवर्नर KP जो उहदो संभालण ते फैसल करीम कुंडी के वाधायूं ॾिनी वयूं। ॿुधायूं पिया नाज़रीन सदर आसिफ अली ज़रदारी से KP जे गवर्नर फैसल करीम कुंडी मुलाकात कई है। इस्लामाबाद में ॿुधायूं पिया सदर आसिफ अली ज़रदारी से KP जे गवर्नर फैसल करीम कुंडी मुलाकात कई है। टेलीफोन लाइन ते मौजूद है इस्लामाबाद में ज़ुल्फ़िकार गुरामानी। जी ज़ुल्फ़िकार गुरामानी, छा तफ़सीलात? जी ऐवान सदर में सदर आसिफ अली ज़रदारी से KP के जे गवर्नर फैसल करीम कुंडी मुलाकात कई है। उन मौके ते आसिफ अली ज़रदारी तरफा फैसल करीम कुंडी के गवर्नर KP के थियण ते मुबारकूं भी ॾिनियूं। उन खां अलावा फैसल करीम कुंडी जॾहिं ऐवान सदर पहुतो त आसिफ अली ज़रदारी सां थियल हिन मुलाकात में आसिफ अली ज़रदारी ऐं फैसल करीम कुंडी विच में KP के जे हवाले से तरक्याती मामला ऐं सियासी मामलन ते भी गुफ्तगू थी। बुनियादी तौर ते ही फैसल करीम कुंडी गवर्नर थियण खां पोइ जेका ऐवान सदर में गवर्नर सां मुलाकात जो जो सिलसिलो है सदर आसिफ अली ज़रदारी जो उन खां अॻु में पंजाब जो गवर्नर भी मिली चुको है। ऐवान सदर में सदर आसिफ अली ज़रदारी सां हींअर फैसल करीम कुंडी जो इस्लामाबाद में पार्लियामेंट में भी फैसल करीम कुंडी आया हुआ। उन खां अॻु ऐवान सदर पहुंची करे सदर आसिफ अली ज़रदारी सां उन्हनि मुलाकात कई है। सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाकात में KP के जे मामलन खां अलावा तरक्याती जेके रिथाऊं आहिनि उन्हनि ते भी सदर आसिफ अली ज़रदारी सां KP के जे गवर्नर फैसल करीम कुंडी ॻाल्हि ॿोल कई। जॾहिं त आसिफ अली ज़रदारी तरफां गवर्नर थियण ते के मुबारकबाद ॾिनी वई। ज़ुल्फ़िकार गुरामानी तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।